टंडो जान मोहम्मद में मुहर्रमुल हराम जे मुनासिबत सां सफ़ाई मुहिम जारी। टंडो जान मोहम्मद खां रिपोर्ट कयो आहे गुलाब ख़ासखेरी। टाउन चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सां जी हिदायतुनि ते टाउन कमेटी पारां मुहर्रमुल हराम जे मुक़दस महीने जे एहतराम में सफ़ाई मुहिम तेज़ करे छॾी वई आहे। सफ़ाई अमलो इमाम बारगाहुनि, मातमी जुलूसनि जे रूटनि, अहम चौकनि ऐं ॿियनि मज़हबी हंधनि ते सफ़ाई, कचिरो हटाइण ऐं बरसाती पाणी जी निकाली लाइ सरगर्म आहे। टाउन कमेटी पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त मुहर्रम दौरान आज़ादारनि जी आसानी, मज़हबी एहतराम ऐं अवामी सहूलियतुनि खे नज़र में रखंदे सफ़ाई जे अमल खे अवलियत ॾिनी पई वञे त जीअं कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ न थिए। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि जे मुतवलिन पारां बि टाउन चेयरमैन जे क़दमनि खे साराहियो वियो आहे। इमाम बारगाह जी मुतवली गुलाब ख़ासखेरी जो चवणो त असां टाउन चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांजिन भरपूर सफ़ाई मुहिम खां मुकमल तौर ते मुतमिन आहियूं। संदसि वाइदे मुताबिक़ अमली कम नज़र अची रहिया आहिनि। गुलाब ख़ासखेरी, टंडो जान मोहम्मद, सोशल मीडिया सेंटर, सिंध।